अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्यारा दोस्तों, अॼु मां तव्हां जेका सिंधी ड्रामा जेका आहिनि त उहे अची कॾहिं ईंदा कॾहिं न ईंदा, छो त सिंधी ड्रामा जेका प्रस्तार आहिनि ॾिसण था चाहिनि ड्रामनि खे तमामु जल्दी प्रस्तार ड्रामो अचनि। ठीकु आहे दोस्तों, जीअं त ॾाढनि जो ड्रामो जेको आहे उहो ख़तमु थी वियो सीज़न 1 जो, ऐं डायरेक्टर शिराजी रंग चयो आहे त सीज़न 2 बि ईंदो। बहरहाल काफ़ी जेका प्रस्तार ड्रामे खे ॾिसण लाइ इंतज़ारु करे रहिया आहिनि। उन खां बाद वधीक तफ़सीली ॻाल्हि कोशिशि करे खां पहिरियों असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा, घंटी जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल ते छॾींदा। सब्सक्राइब करण सां जेको बैलेंस कोन ईंदो ऐं असांजो काफ़ी हौसला अफ़ज़ा थींदी ऐं तव्हांखे वीडियो ॾिसण वटां वेंदा। दोस्तों, ॾाढे ॾे बि हिन वक़्तु का बि असां नथा चई सघूं त ॾाढे ॾे जो सीज़न 2 ईंदो, छो त दर्दनि जो ड्रेस ड्रामो आहे उहो बि उनजो बि जेको आहे प्रोमो रिलीज़ कयो हुयो KTN ते, उहो बि ड्रामो अञा ताईं कोन आयो। 8 महीना थी विया आहिनि। काफ़ी दोस्त हिन सवालात इहे आहिनि त हीउ ड्रामो छो नथो अचे, छा मसइलो आहे, छा मसइलो न आहे, ख़बर नथो पए। माण्हू ईअं चवनि था, मसइलो इहो आहे त इहो ड्रामो ईंदो इनशाअल्लाह तमामु जल्दी ईंदो, छो त KTN ते अहिड़ो को ड्रामो को सुठो न आहे जंहिं ते जीअं त TRP अचे। ठीकु आहे, इहो ड्रामो ईंदो तमामु जल्दी, ईद खां बाद ईंदो इहो ड्रामो ऐं इन ते बि छो त TRP जे लाइ KTN खे हिन ड्रामे खे आणण जे लाइ तव्हांखे KTN चैनल ते जेका प्रोमो रिलीज़ कया आहिनि उन्हनि ते तव्हां कमेंट कयो छो त दर्दनि ड्रेस ड्रामे खे तमामु जल्दी रिलीज़ कयो वञे। इन ड्रामे खे ॾिसण लाइ असां इंतज़ारु करे रहिया आहियूं। उन खां बाद ज़ार ज़िंदगी जा ड्रामो जेको आहे उनजा बि प्रस्तार तमामु घणी तेज़ी सां इंतज़ारु करे रहिया आहिनि। इहो ड्रामो में ज़ार ज़िंदगी ड्रामो तमामु जल्दी ईंदो, ईद खां बाद इंशाअल्लाह ईंदो इहो ड्रामो। ऐं बाक़ी दर्दनि जो ड्रेस ड्रामो आहे, इनखे ॾिसण लाइ जेकॾहिं तव्हां ॾिसणु चाहियो था उनखे तमामु जल्द त पोइ हिनखे KTN ते वञी कमेंट कयो जीअं त ड्रामो जल्द अचे, छो त दर्दनि जो ड्रेस ड्रामे जा तमामु घणा प्रस्तार आहिनि ऐं उहो ॾिसण लाइ प्रस्तार तमामु घणी इंतज़ारु करे। ठीकु आहे दोस्तों, जेकॾहिं को बि सवालात वग़ैरह आहे त मूंसां कमेंट करे छॾियो, मां तव्हांखे सवाल जो जवाबु ॾींदुमि। ऐं उनखां वधीक जेकॾहिं तव्हां सभिनी दोस्तनि खे मां इहा गुज़ारिश कनि था, सिंधी माण्हू यूट्यूब ते थोरा आहिनि, इनखे तव्हां गुज़ारिश कनि था महिरबानी करे यूट्यूब ते अचो, पैसा यूट्यूब में पैसा मिलंदा आहिनि ऐं पैसा कमायो। जेकर तव्हांखे को बि मालूमात खपे त मूंसां राब्तो कयो, मां WhatsApp नंबर ॾेई छॾींदुमि डिस्क्रिप्शन में, तव्हां नंबर कढी करे WhatsApp ते मूंसां राब्तो कयो। ठीकु आहे दोस्तों।